द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 188। अॼु जा सिंधी अखर आहिनि एनर या कुंवार जी साहेड़ी, पुल फुर या सितार जी घोड़ी, लगाम जाब्तो नोड़ी या वाघ, थोरो मुख़्तसर या मुक़दमे जा कागज़ पत्र, कंडेदार ॿूटो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। सुनीता जी शादीअ में संदसि साहेड़ियुनि एनर खे तमामु घणो तंग कयो। लंका वञण लाइ भॻवान राम जी समुंड ते ठाहियल पुल राम सेतु अॼु बि आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। घुड़सवार जी लगाम जे इशारे मूजिबि घोड़े जी रफ़्तार घटि वधि थींदी आहे। ॻाल्हि जो मुख़्तसर बयान बि असराइतो महसूसु थियो। वाराणसी ज़मीन हुजण करे राजस्थान में कंडेदार ॿूटा वधीक नज़र अचनि था। सिंधियत सुहिणी रहे।